अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पापनगर अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। उमेद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव ऐं फिटफाट हूंदव। ऐं दोस्तों अॼु जी अनोखी अपडेट्स आहे सम्झो पापनगर जे बारे में। अॼु जे कहाणी ते अॼु जेका उन गुफ़्तगू जेका करणी आहे त कहिड़े ॾींहुं ईंदो न ईंदो इन ॻाल्हि ते न आहे। अॼु जेका गुफ़्तगू करणी आहे हिन 1 मिनट जे वीडियो में त हिकु नई ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदुसि ऐं तव्हां खां पुछंदुसि बि सही। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों पापनगर ड्रामे जे बारे में तव्हांजा कमेंट काफ़ी अचनि था ऐं क़ीमती कमेंट आहिनि उहे बि असां पढ़ंदा आहियूं। दोस्तों पापनगर ड्रामो त महीने अध खां पोइ पंहिंजे टाइम ते ईंदो ई ईंदो। तव्हांखे छा राबेल जी कहाणी जेका आहे इहा वणे थी? राबेल जो किरदारु पापनगर में इहो तव्हांखे केॾो सुठो लॻे थो? छा इहो ड्रामो तव्हांजी नज़रनि में कामयाबु थींदो या न थींदो? असांजे हिसाब सां दोस्तों हीउ ड्रामो जे हाणे अची वञे हा त कामयाबु ई कामयाबु हो। पोइ सिंध टीवी वारनि जा ड्रामा बि हली वेंदा वीरन जी बस्ती ॿिया टियां, पोइ पापनगर खे थोरो धकु लॻंदो छो त हीउ केजरीवाल वारनि जो ड्रामो आहे। जे हिन टाइम हले हा त हिन टाइम हज़ारे व्यूज़ खणे हा, छो त हिन टाइम ॿियो को ड्रामो न हली रहियो आहे। तव्हां ॿुधायो छा ईअं थी सघे थो?